इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बैन यदय अस्साअति बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहु अला दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगूना फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फ़ित-तौराह। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम अर्रूम ज़ातिल क़ुरून वल हर्बु बैनना व बैनहुम सिजाल यनालूना मिन्ना व ननालु मिनहुम हत्ता युक़ातिलु आखिरु हाज़िहिल उम्मति अल मसीह अद-दज्जाल। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम ला यज़ालु मिन उम्मती ताइफ़तुन ज़ाहिरीन अलल हक़्क़ि ला यज़ुर्रुहुम मन ख़ज़लहुम हत्ता यअतिया अम्रुल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। सलात शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। सुभान अल्लाह वॾे आवाज़ कंदे हुए सलात शरीफ वॾे आवाज़ से पढ़ण जी तकलीफ़ है। दुनिया तव्हांजी दुश्मन है, तव्हांजे पैगंबर जी किरदार कुशी थी पई है, तव्हां सलात पढ़ण जे लाइ तैयार कोन आहे। अज़ीज़ दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, अॼोको ही अज़ीम शान इज्तिमा मदरसा तालीमुल क़ुरान क़ासिमिया मस्जिद बोज़दार जे तोलबा जी दस्तारबंदी जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे। अव्हांखे ही ॻाल्हि मालूम आहे त हिन वक़्त पूरे आलम इस्लाम में पूरी दुनिया के अंदर जिसका इस्लाम की सूरत ऐं शक्ल असांजे मुल्क पाकिस्तान में है, वो दुनिया के कंहिं मुल्क में कोन्हे। सऊदी अरब में कोन्हे, मिस्र में कोन्हे, शाम में कोन्हे, इराक ईरान में कोन्हे। अवां ॾिसंदा हिन मुल्क के अंदर सीरत कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि, आलम इस्लाम जा वॾा वॾा डायरेक्टर ईंदा आहिनि, तालीम जा माहिर ईंदा आहिनि, वॾा उलमा ईंदा आहिनि। तव्हां हिन मुल्क के अंदर हुस्न कराची जूं मजलिसूं थींदियूं आहिनि, दुनिया जा कारी ईंदा आहिनि, मिस्र जा कारी ईंदा आहिनि, मलाइशिया जा कारी ईंदा आहिनि। इस जेको आहे सो मुख़्तलिफ़ मुस्लमान मुल्कनि जा कारी ईंदा आहिनि। लेकिन तव्हां ॾिसंदा त उहे जॾहिं ईंदा आहिनि स्टेज ते त उन्हनि जे चेहरे ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कोन हूंदी आहे, उन्हनि जे मथे ते पैगंबर जी सुन्नत कोन हूंदी आहे, उन्हनि जे जिस्म ते पैगंबर जो लिबास कोन हूंदो आहे। जॾहिं वो कुरान पढ़ंदा आहिनि त आसमान जा तारा लाहींदा आहिनि,
पर जंहिं वक़्तु उहो हेठि लहंदो आहे त इहा ख़बर न पवंदी आहे त हिकु आश मुहम्मद रसूलुल्लाह जो ग़ुलाम वञे पियो या यहूदी ऐं ईसाई वञे पियो। न सीरत न सूरत न खालो न ख़त तुरा नाम महबूब गुफ्तन ग़लत। लेकिन उन्हनि जे मुक़ाबले जे अंदरि पाकिस्तान आहे, बांग्लादेश आहे, हिंदुस्तान में जेके मुस्लमान आहिनि, अव्हां खे हिते इस्लाम जी सूरत नज़र ईंदी। उलमा त उलमा, पर जेकॾहिं आम हिकिड़ो दीनदार मुस्लमान ईंदो तब ख़बर पवंदी त हीउ मुस्लमान वञे। इहा ॻाल्हि सही आहे ग़लति आहे? इहो फ़र्क़ु छो आहे? इहो फ़र्क़ु छो आहे? इन टिन मुल्कनि जे अंदरि, बर सग़ीर जे अंदरि इस्लाम जा नुक़ूश मौजूद आहिनि, इस्लाम जी सीरत ऐं सूरत मौजूद आहे। बाक़ी आलम इस्लाम मिटिजी वई छो? उन जो वजह थोरो गौर कयो। किस्सा घणा ॿुधी चुका तव्हां, आखाणियूं ॿुधी चुका, नक़ल ॿुधी चुका। हाणे तव्हांखे इहो सोचणो आहे त तव्हां हिन वक़्तु कहिड़े हालात जे अंदरि आहियो ऐं तव्हांखे छा करिणो आहे बहैसियत हिकिड़े मुस्लमान जे। हाणे किसन ऐं कहाणी जो वक़्तु कोन्हे। असांजे आका हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, इज़ा हलक किसरा फला किसरा बादहु। मजूसियत तव्हांजे मुक़ाबले में ईंदी, जॾहिं ईरान फतह थींदो, वरी इहा मजूसियत ऐं किसरा तव्हांजे मुक़ाबले में कोन ईंदो। इन शैतान क़द यअस अन यअबुदहु मुशरिकून फी जज़ीरतिल अरब। हिन वक़्तु शिर्क ऐं कुफ्र जी कुवत तव्हां सां लड़े पई। इहा जंहिं वक़्तु मको फतह थींदो, शिर्क ऐं कुफ्र जी कुवत ख़तम थींदी, वरी इहा तव्हांजे मुक़ाबले अंदरि कोन ईंदी। फरमायो टी कुवत जेका कुफ्र जी आहे, अरूम ज़ातुल कुरूर। टी कुवत जेका उहा ईसाइयत जी आहे। ईसाइयत जा कई दौर हूंदा, इहे तव्हां सां यनालून मिन्ना व ननालू मिन्हुम। अव्हां इन सां मुक़ाबिलो कंदा, कॾहिं तव्हां ग़ालिब ईंदा, कॾहिं हो ग़ालिब ईंदा। उहे इस्लाम खे मिटाइण जे लाइ हर दौर जे अंदरि तव्हां सां विढ़ंदा, तव्हांजो मुक़ाबिलो कंदा, तव्हांजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी किरदार कुशी कंदा। वला तस्मउन मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम अज़न कसीरा। अल्लाह जल्ल शानु क़ुरान मजीद में फरमायो, ऐं मुस्लमानो ज़हनी तरह तैयार थियो, हे जेके यहूदो नसारा आहिनि इहे तव्हांजा दुश्मन आहिनि, तव्हांजे नबी जा दुश्मन आहिनि। वला तस्मउन मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम। तव्हां खां पहिरीं जिन ॿिनि जमातनि खे किताब ॾिनो वियो आहे, यानी यहूदो नसारा, उन्हनि खां तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदा, अहिड़ा अमल ॾिसंदा जेके तव्हांजे दिलनि खे जलाईंदड़ हूंदा, तव्हांखे ईज़ा ऐं तकलीफ़ ॾींदड़ हूंदा। क़ुरान मजीद 1400 साल पहिरीं ऐलान कयो हो। अॼु तव्हां पंहिंजी अखियुनि सां उहे शयूं ॾिसो पिया या न? ॻाल्हायो कंहिंखां ॾिजो था? ॾिजण जी ज़रूरत कोन्हे। ॾिजण वारो वक़्तु ख़तम थी चुको आहे। हाणे मुजाहिद थी करे मैदान में अचिणो आहे। हाणे इंशाअल्लाह या इस्लाम लाइ जान ॾींदासीं, आका जी नामूस जे लाइ जान ॾींदासीं, या इंशाअल्लाह असीं फतह थी करे इन कुवतुनि खे ख़तम कंदासीं। हीउ वक़्तु सोचण जो न आहे। हीउ असां ही वक़्तु मैदान जिहाद में आहियूं, मैदान अमल जे अंदरि आहियूं। हिन वक़्तु तव्हांजे ऐं असांजे मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे त इस्लामी ज़िंदगी सां ज़िंदा रहूं या इस्लामी ज़िंदगी जे लाइ क़ुर्बानूं ॾींदे पंहिंजी जाननि खे क़ुर्बान कयूं। हीउ उहो दौरु आयो आहे हिन वक़्तु। फरमाए अरूम ज़ातुल कुरूर। ईसाइयत तव्हां सां विढ़ंदी, तव्हांखे ईज़ा पहुचाईंदी, तव्हांजे नबी जे ख़िलाफ़ बकवास कंदी। कॾहिं तव्हां ग़ालिब, कॾहिं हो ग़ालिब। इहो तव्हांजो मुक़ाबिलो रहंदो हत्ता युक़ातिलु आख़िरु हाज़िल उम्मत अल मसीह दज्जाल। हत्ता कि हिन उम्मत जा आख़िरी योद्धा जवान दज्जाल सां मुक़ाबिलो कंदा। तयार आहियो? तयार आहियो? इंशाअल्लाह अज़ीज़। अहां तारीख़ इस्लाम ते 1400 साल इस्लामी तारीख़ ते नज़र विझो।
इस्लाम जो सब का पहिरियों मरकज़ मदीनो मुनव्वरा है। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हो तो जॾहिं इस्लाम फैल ॾींदो माण्हू सुवारियुनि ते चढ़ी करे वॾनि आलमनि जी ॻोल्हा कंदा त मदीने तैयबे जे आलम खां वॾो आलम दुनिया में को कोन हूंदो। इहो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि मुतालिक हुज़ूर जन फरमायो। महबत वही आहे, मदीनो महबत वही आहे, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाइ आहे, वतन आहे। इन करे सारी दुनिया दीन के हासिल करण जे लाइ मदीने तैयबे जी तरफ़ रुख कयो। इन खां बाद में सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दौर में जॾहिं खिलाफत मदीना मुनव्वरा खां कूफे जे तरफ़ मुंतकिल थी, कूफे जो शहर जॾहिं आबाद कयो वियो, सैयदना फारूक आज़म वटि कूफे जा माण्हू आया दीन सेखारण जे लाइ माण्हू मोकिलजनि। उन्हनि हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मोकिलियो। इमाम बुखारी चवे थो ला अदरी कम मर्रतन दखलतुल कूफा, उन वक़्त जो कूफो उहो इल्म जो मरकज़ हो जो इमाम बुखारी फरमाए थो हदीस ये हासिल करण जे लाइ मूं कूफे जा केतिरा सफ़र कया मूंखे ॻणण खां मथे आहिनि। छो त उते अब्दुल्लाह बिन मसऊद जो इल्म हो, सैयदना अली करमल्लाहु तआला वजहू जो इल्म हो। वो कूफो इल्म थियो, मरकज़ थियो। इन खां पोइ जॾहिं बनु अब्बास जी हुकूमत आई, उलूम दीनिया दीनी उलूम जो मरकज़ बगदाद थियो। बगदाद वो दीन जो मरकज़ हो जो जॾहिं तातारियन 6वीं सदी के अंदर बगदाद के अंदर मोतसिम बिल्ला के शहीद करे, जॾहिं उन्हनि जेको आहे मुसलमान जा जेके किताब हुआ कुरान हदीस या तफसीर हुआ उन्हनि खे दरियाए दजले के अंदर उछलियो, जंहिंजे करे 3 महीननि ताईं दरियाए दजले जो पानी उन्हनि जी सियाही ऐं मस जे करे कारो थी वियो, पुल वधी विया। इन खां बाद में बगदाद खां पोइ दीन जो मरकज़ उलूम इस्लामी इल्मनि जो मरकज़ मावरा नहर, समरकंद, ताशकंद, बुखारा, आर्मीनिया, आज़रबाईजान, सरखस, इते उहे माण्हू पैदा थिया। इमाम बुखारी जहिड़ा माण्हू, इमाम तिरमिज़ी जहिड़ा माण्हू, शमसुल अइम्मा सरखसी जहिड़ा माण्हू, पूरी दुनिया जो इल्मी मरकज़ इहो हो। यानी इहे मरकज़ रूसी इनकलाब खां पोइ ख़त्म थिया। इन खां पोइ अल्लाह जल्ल शानहू उलूम दीन जो मरकज़ दारुल देवबंद खे बनायो। हिन वक़्त पूरी दुनिया के अंदर उलूम दीन जो मरकज़ दारुल देवबंद आहे। अवां गौर कयो, जिन जिन मुल्कनि के अंदर इस्लाम वड़ी हिकिड़ी कुवत ऐं ताक़त हो, स्पेन जो मुल्क जंहिंमें 800 साल मुसलमान हुकूमत कई आहे। स्पेन ऐं फ्रांस जे कुझु इलाइक़नि ते 800 साल मुसलमान हुकूमत कई, अब्दुर्रहमान अब्दाखिल जे ज़माने खां। इहो उहो इलाइक़ो हो जॾहिं तारिक बिन ज़ियाद किश्तियुनि में सफ़र पंहिंजा मुजाहिद वठी करे उंदुलुस जे किनारे ते जॾहिं पहुतो, जॾहिं उन ॿेड़ियुनि मां लथा, तारिक के बर किनारे उंदुलुस सफ़ीन सो गुफ्तंद ईकार व निज़्दे खिरद खताब खंदीर दस्त बर बाजू बजद व गुफ्त ई मुल्क मास्त मुल्क खुदा मास्त। ॿेड़ियुनि मां लही करे ॿेड़ियुनि खे जलायूं, ॿेड़ियुनि खे साड़ियूं। माण्हुनि चयो पराए मुल्क में दाख़िल थियासीं, थोड़ी जमात आहे, कम अज कम ॿेड़ियूं हुजनि हा, जेकॾहिं शिकस्त थिए त कम अज कम ॿेड़ियुनि में वापसि त थी सघूं। हीउ त कमु दानाउनि वारो कोन्हे, अकुलमंद जो कोन्हे। तॾहिं तारिक बिन ज़ियाद बाहि ते हथ हणी करे कि ॿाहिरि वापसि वरी छाजो ईंदासीं, ई मुल्क मास्त, ही असांजो मुल्क आहे, छो त असांजे रब जो मुल्क आहे। 800 साल हुकूमत कई, जिते गरनादा हो, जिते कुर्तबा हो, जिते अलबैतुल हमरा हो,
जंहिंमें इब्न रुशद मालिकी पैदा थियो 6वीं सदी के अंदर, जंहिं फ़लसफ़े के साइंस के उहा तरक्की ॾिनी जो अॼु ज़माने की जदीद साइंस बि इब्न रुशद जी मोहताज आहे। ये सब उलूम तव्हांजा आहिनि। तव्हां जेसी सुता तेसी माण्हू तव्हांजी मिल्कियत खसेगा। वाए नाकामी मताए कारवां जाता रहा, कारवां का दिल से एहसास जियां जाता रहा। टप्पड़ सब तव्हांजा दुनिया खणी वई, तव्हां अञा सुता पिया आहियो। वो अंदलुस जॾहिं ईसाईयत जो इनकलाब आयो, जॾहिं ईसाईयत 800 साल खां पोइ अंदलुस ते कब्ज़ो कयो, हिन वक़्त पूरे अंदलुस के अंदर हिकु घर मुसलमान जो कोन्हे। पढ़ो तारीख़नि के, जोग्राफिया पढ़ो, मकालात पढ़ो, इस्लाम जो नालो निशान मिटायो। हज़रत मौलाना तकी उस्मानी मुद्दज़िल्लुल आली लिखियो त आउं चंद साल पहिरीं कुर्तुबा पहुतुस। जामे कुर्तुबा जेका अधु अजायब घर आहे, अधु तफ़रीका आहे, मूं ख़ुसूसी इजाज़त वरिती ज़ियारत जे लाइ। उन जाइ ते जॾहिं आउं पहुतुसि, मूंखे उते नमाज़ पढ़ण जी इजाज़त कोन हुई। ऐं तसवुर जे अंदरि पंहिंजी पेशानी उन फर्श ते रखी मुंहिंजी अखियुनि मां लुड़क किरी पियो त ही उहा ज़मीन आहे जिते रोज़ाना हज़ार हा सजदा थींदा हुआ। अॼु उहा जाइ हिकिड़े सजदे लाइ सिकी रही आहे। केॾां वियो अंदलुस? इस्लाम जो नालो निशान मिटी वियो। इन खां पोइ तव्हां ॾिठो वस्ती एशियाई रियासतूं, आज़रबाईजान, आर्मीनिया, तुर्कमानिस्तान, ताजिकिस्तान, ये सब इस्लामी मुसलमान जूं रियासतूं आहिनि। 5 रियासतूं आहिनि जिते इमाम बुखारी हो, जिते शमसुल अइम्मा सरखसी हो, जिते शमसुल अइम्मा तव्हांजो हिदाया उते लिखियो वियो, तव्हांजी शरविकाया उते लिखियो वियो, तव्हांजो कनज़ुल दक़ाइक़ उते लिखियो वियो, शरह अक़ाइद उते लिखियो वियो। ये सब माण्हू उते जा हुआ। लेकिन जॾहिं रूसी इनकलाब आयो, जॾहिं कम्युनिज़म इनकलाब आयो, जंहिंजा बानी यहूदी हुआ, लेनिन मार्क्स, इहे यहूदी हुआ। इन्हनि यहूदियुनि जॾहिं इन्हनि ते कब्ज़ो कयो, 70 साल ताईं उन्हनि जो कंट्रोल रहियो। मौलाना आज़ाद रहमतुल्लाह अलैह तर्जुमान क़ुरान में लिखियो त दुनिया के अंदर 3 माशी निज़ाम आहिनि। हिकिड़ो इस्लाम जो माशी निज़ाम आहे, ॿियो सरमाएदाराना निज़ाम आहे, टियों कम्युनिज़म निज़ाम आहे। कम्युनिज़म निज़ाम हिन वक़्त 15 साल थिया आहिनि जेको दुनिया में राज थियो आहे। पोयां दुनिया जी हिकिड़ी सुपर कुवत उनखे दुनिया में राज करणु घुरे थी, लेकिन पाण आख़िर में फरमाइनि था वला तअलमुन्ना नबअहु बअद हीन, उन जो अंजाम तव्हांखे कुझु वक़्त खां पोइ मालूम थींदो। मौलाना आज़ाद रहमतुल्लाह अलैह फ़ौत थी विया, उन जे अंजाम खे तव्हां ऐं असां ॾिठोसीं या कोन ॾिठोसीं? ॾिठोसीं न। इन ॻाल्हि खे कोई अॻियां अचे। जॾहिं रूस टुटो, अल्लाह जी कुदरत ॾिसो। रूस वारनि लेनिन ग्राउंड मॉस्को मां हिकिड़ो जनाज़ो ठाहियो, नौज़ बिल्लाहि ख़ुदा जो जनाज़ो। इन ख़ुदा दुनिया में ऊंच ऐं नीच पैदा कई आहे, ग़रीब अमीर पैदा कयो, असीं सभु हिकु जहिड़ा कंदासीं। इन करे इहो ख़ुदा असांखे न घुरिजे। वो जनाज़ो खणी रूस की सरहदनि जा ॿाहिरि उतरे छॾियो, न ख़ुदा हूंदो न ज़ुल्म थींदो। अलियाज़ु बिल्लाह। इहो हिननि कयो। अल्लाह जल्ल शानु तव्हां ॾिसो, सर्द जंग जे ज़माने जे अंदरि अमेरिका दुनिया जी सुपर ताक़त हो, रूस जो मुखालिफ़ हो या न, बरतानिया मुखालिफ़ हो या न, जर्मनी मुखालिफ़ हो या न, फ्रांस मुखालिफ़ हो या न हो, सॼी दुनिया मुखालिफ़ हुई। लेकिन अल्लाह जल्ल शानु रूस जा टुकड़ा टुकड़ा जेके आहिनि अमेरिका जे हथां कोन कया, रूस जेको आहे फ्रांस जे हथां कोन कराया, बरतानिया हथां कोन कराया। ओ इहो मुल्लू ॾाढी पटके वारो जेको आहे रूस जा टुकड़ा अल्लाह ताला उन जे हथां कराया। आहे या कोन्हे? आहे या कोन्हे? टुकड़ा टुकड़ा थियो। इंशाअल्लाह
जी रूस के दाढ़ी पटकन वारन टुकड़ा टुकड़ा कया हिकड़ी वो ईंदो जॾहिं ने अमेरिका के इन समुंडनि जे अंदर गर्क कंदासीं हर वक़्तु इहो ई ईसाइयत असांजे बरे सगीर में आई तव्हांजी असांजी सिंध सुवारी ते 100 साल उन्हनि हुकूमत कई हिंदुस्तान ते 150 साल हुकूमत कई हुननि असांखे बि उहो ई चैलेंज ॾिनो हो जेको हुननि खे ॾिनो हो त आए मुस्लमानो कन खोले ॿुधो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो दौर ख़त्म थियो अव्हांखे सलीब या झुकणो पवंदो उन वक़्तु जेके बरे सगीर जा उलमा जेके मशाइख हुआ जेके पंहिंजे वक़्त जा गौस कुतुब हुआ अब्दाल हुआ उन्हनि अंग्रेज़नि खे चयो ख़बरदार इहा ज़ुबान बंदि कर जेकॾहिं असांजे मुल्क में हिन ज़ुबान सां इस्लाम के ख़िलाफ़ ॻाल्हायो इहो ज़ुबान पटे कढी वठंदासीं जेकॾहिं हथ वधायो उहो हथ कटियो वेंदो जेकॾहिं तव्हां अॻिते वधंदा तव्हांजा टुकड़ा टुकड़ा कंदासीं ये आर्मीनिया आज़रबाईजान कोन्हे ही समरकंद ताशकंद बुखारा कोन्हे हे स्पेन है गरनाता कुर्तबा कोन्हे खबरदार जेकॾहिं इस्लाम के खिलाफ तव्हां हथ जोड़ान कई आहे पोइ असांजी उलमा हिकिड़ो दौर हो जॾहिं सभु मुस्लमान उम्मत वाहिदा हुआ हिकिड़ो नज़रियो का बि अफ़राद जेको आहे फ़िरक़े बंदी कोन हुई बरे सगीर जे अंदरि ही जेके भी फिरका आहिनि ये सब इन्हनि अंग्रेज़नि जा पैदा कयल आहिनि अमेरिका ऐं बर्तानिया पैदा कयल आऊं तव्हां खां पुछां थो परवेज़ी कंहिं पैदा कया मुनकिरीन हदीस कंहिं पैदा कया गैर मुक़ल्लिद कंहिं पैदा कया सर सैयद जेको ज़िंदीक़ ऐं बेदीन हो उनखे कंहिं पैदा कयो बिरेलियुनि खे कंहिं पैदा कयो ही जेके भी फिरका बंदी आहे छो इन फिरऔन अला फिल अर्द व जअल अहलहा शियन के कौम के कौमी हैसियत सां कमजोर करण जे लाइ सभ खां बेहतरीन तरीक़ो उहो आहे जेको फिरऔन इख्तियार कयो त उन्हनि खे पाण में विढ़ाए छॾियो ही देवबंदी आहे ही बरेलवी आहे ही शियो आहे ही सुन्नी आहे ही मुक़ल्लिद आहे ही गैर मुक़ल्लिद आहे हू हुनखे काफ़िर चवे ही पाण में विढ़नि हू पंहिंजो उल्लू सिधो कनि जेके फिरके वारियत आहे सभु इन्हनि पैदा कई जेके फिरका आहे उनजा सरपरस्त इहे आहे छो तव्हां तारीख़ खणी ॾिसो सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह जॾहिं ॾिठो हो त मुल्क मुस्लमाननि ते अंग्रेज़ सिखाशाही सिखनि जे ज़रिए ज़ुल्म कनि पिया उन वक़्तु पाण जिहाद जो ऐलान कयूं जॾहिं पाण दिल्ली खां निकिता आहिनि जॾहिं रवाना थियनि था शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह गॾु आहे मौलाना अब्दुल हई बुढ़ानवी गॾु आहिनि इहे ॿई गॾु आहिनि इहे जॾहिं निकिता आहिनि त जितां लंघनि था हज़ारनि जे तइदाद जे अंदरि मुस्लमाननि सां गॾु आहिनि जिहाद जे लाइ हज़ारनि जी तइदाद तव्हांजो इहो काफ़िलो खोखरा पार जे ज़रिए उमरकोट खां वलहेट खां मीरपुर ख़ास खां टंडे अलायार टंडे जाम खां जॾहिं टंडो जाम अॻिते वधियो आहे उन वक़्त जे अंदरि पीर सिबगतुल्लाह राशिदी सूरे बादशाह उन्हनि सैयद अहमद शहीद शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जो इस्तक़बाल कयो आहे इन खां पोइ हे किथे विया आहिनि रानीपुर रियासत विया आहिनि रानीपुर जे पीरनि उन वटि हे महिमान थिया आहिनि पीर साईं पगारे सां मुलाक़ात जेका थी आहे रानीपुर में थी आहे ॿेड़ियुनि जे ज़रिए दरिया टपी करे पीर ॻोठ पहुता आहे ऐं अव्हांखे मालूम हुअणु घुरिजे अॼु पीर साईं पगारे जा मुरीद वॾे फ़ख्र सां चवंदा आहिनि हुर जमात कारनि ते लिखी छॾिया आहिनि हुर उहो अव्हांखे यादि हुअणु घुरिजे त इहो लक़ब तव्हां जंहिंजे मथां तव्हां फ़ख्र कयो था इहो लक़ब तव्हांखे ॾियण वारो शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह हुर माना आज़ाद अंग्रेज़ जी ग़ुलामी खां आज़ाद सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह पीर सूरे बादशाह खे चयो हो त हितां
मथे तरफ का आऊं हमलो कया तो उतरी तरफ का तव्हां जो सो मुल्तान वारे तरफ का सिखन ते हमलो कयो तव्हां तो हुनजी कुवत तक़सीम थी वजे इन करे सिंध के अंदर सिपह सालार फौज जो मुजाहिदीन जमात जो सिपह सालार जे करे हो त सूरे बादशाह हो को भी इख्तिलाफ कोन हींअर असांखे इहे और मुस्लमान सम्झनि था तव्हां ॿुधायो कंहिं असांखे ॿुधायो इन्हनि ॿुधायो इन्हनि इहो फ़क़ति तव्हांजी अफ़रादी क़ुवत खे ख़तमु करण लाइ तव्हांजी अफ़रादी क़ुवत खे ख़तमु करण जे लाइ कॾहिं जैश मोहम्मद ठाहियो वियो मसूद अज़हर खे तहाड़ जेल दिल्ली मञा उतां कढराए करे अफ़गानिस्तान आंदो वियो अफ़गानिस्तान जे ज़रिए पाकिस्तान में आंदो वियो ॿिए जी जैश मोहम्मद ठाहियो वियो त तव्हांजी जेका जिहादी क़ुवत आहे उनखे इन जे ज़रिए ख़तमु कयो वञे तव्हांजी अफ़रादी क़ुवत खे ख़तमु करण जे लाइ एजेंसियुनि सिपाही साहबा खे बनाए तयारु कयो जहिड़ी तरह सां हिन दौर जे अंदरि जॾहिं तव्हां इस्लामाबाद जे अंदरि तरफ़ मार्च कयो तव्हां वॾे अमन ऐं सुकून सां वॾे नज़म ऐं ज़बत सां 17 ॾींहं तव्हां रहिया दरिया कंहिं वणे जो पंधु कोन टुटो इन करे दुनिया सॼी चयो त हिन वक़्तु जेकॾहिं दुनिया में स्टेट पावर का जमात आहे त उहा फ़क़ति जमियत उलमा इस्लाम आहे तव्हांजे इन स्टेट पावर खे ख़तमु करण जे लाइ कराची के अंदर जुलूस निकता खत्म नबूवत नामूस रिसालत के लाए अज़मत साहबा के नाले सा जेको वड़ा वड़ा जुलूस निकता सब जगह निकता मकसद छा हो त इन जो चवण हो त खत्म नबूवत लाए कुर्बानियूं असां ॾिनियूं सी नामूस साहबा जे लाए कुर्बानियूं असीं ॾिनियूं आहिनि हे सब जेके ग़लत आहिनि अवाम खे अवाम खां असां खां मुतनफ़िर करण जे लाइ इन्हनि खे मैदान जे मथां आंदो वियो लेकिन इन्हनि खे यादि हुअणु घुरिजे त जेकर अवांजा आका असांजे मुक़ाबले में भी कोन सघिया तव्हां कोन पी सघंदा इंशाअल्लाह थोरो सोचो फ़क़ति नारा जज़्बाती नारनि जे पोयां न हुयो समझो को जॾहिं अंग्रेज़ हिन मुल्क के अंदर इस्लाम के मिटाइण लाइ आयो उन वक़्त पंहिंजे वक़्त या औलिया अल्लाह गौस ऐं कुतुब हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह क़यादत के अंदर सर पकड़े वेठा हाणे छा करणु घुरिजे अल्लाह उनजी दिलनि जे अंदर इल्का विधो त तव्हां इस्लाम जी नज़रियाती सरहदात की हिफ़ाज़त करण जे लाइ मदारस यादि करायो दारुल देवबंद जो बुनियाद रखियो 1857 जी जंग आज़ादी खां पोइ दारुल देवबंद जो बुनियाद रखियो वियो 6 महीननि खां पोइ मज़ारुल उलूम सहारनपुर जो बुनियाद रखियो वियो इन खां पोइ मदरसा आलिया कलकत्ता मेरठ पूरे बर्रे सगीर के अंदर मदारस यादि फैलायो हाणे ॻाल्हि सम्झो हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह हिन मदरसनि खे हलाइण जे लाइ हिकिड़ो 8 उसूल मुक़रर कया उन मां हिकिड़ो सिर्फ़ कानून हो त मदरसे जी का बि ज़ाती प्रॉपर्टी न हुजे का जागीर न हुजे ज़मीन न हुजे दुकान मकान न हुजनि कंहिं हिकिड़े माण्हू जी इमदाद सां बि मदरसो न हलायो हिकिड़ो वॾो सेठ चवे तव्हां साईं तनख़्वाहूं बंदि वक़्त जो सॼो ख़र्चाऊं करियां तव्हां मदरसो हलायो इहो कोन हलंदो फरमाए आम मुस्लमान जो चंदो 5 रुपया 10 रुपये वारे चंदे ते आम मुस्लमान जे चंदे ते महज़ तवक्कुलन अल्लाह इन मदारस के हलाइण इहा ॻाल्हि एॾी वॾी आहे जंहिंजो नतीजो असां अॼु ॾिसूं पिया अॼु तव्हां ॾिसो मौलाना अब्दुल लतीफ़ जो मदरसो आहे वॾो मदरसो कोन्हे दरमियानो आहे पर उन्हें मामूली आवाज़ में तव्हां एतिरे तइदाद में गॾु थिया जो 60-70 ब्रेकूं हुननि भतियूं चयो उहे ख़तमु थी वियूं हाणे वरी 40-50 ॿियूं लाहिनि पिया इहे सभु माण्हू तव्हां कीअं आया इहा बरकत कंहिंजी आहे इहा कशिश कंहिंमें आहे इहा मदारस अरबीअ जी बरकत आहे छो असांखे चयो वियो मदरसो हलायो मदरसे हलाइण जे लाइ पैसा खपनि या न खाधो खपे या न उस्तादनि जूं तनख़्वाहूं खपनि या न मदरसे हलाइण जे लाइ शागिर्द खपनि या न उस्ताद खपनि
हाँ उहे किथां ईंदा आम मुसलमान मां हाँ चंदे जे लाइ तव्हांजी वोट ईंदासीं अड़ा मदरसो आहे चंदो ॾियो अॼु अन्न ॾियो अॼु तव्हां फलाणी शइ ॾियो अवां पंहिंजा बच्चा असांखे ॾियो उन्हें को कुरान हदीस पढ़ायूं हाफ़िज़ आलिम बनायूं आहे या कोन्हे अवां पंहिंजा बच्चा ॾिना अवां जा जुगर जा टुकड़ा आया असां वटि असां औलाद वांगुरु उनजी तरबियत करे उनखे हाफ़िज़ आलिम बनायोसीं त पंहिंजो अवाम जो तालुक थियो या न हाणे पैसो हूंदो घटि जंहिं वक़्तु जहाँ पैसो घटि हूंदो राति जो दुनिया सुम्हंदी ही मोहतम चवंदो सुबुह जो शागिर्दनि जे लाइ मानी जो इंतज़ाम कोन्हे दुनिया सुम्हंदी मोहतम जेको आहे उहो राति जो पोइ राति जे अंदरि तहज्जुद पढ़ी करे सजदे में रोई करे अल्लाह के चवंदो या अल्लाह तुंहिंजे दीन पढ़ण वारा बुखा आहिनि उनजे खाइण जो इंतज़ाम न आहे या रब तूं उनखे रिज़्क़ अता फरमा सुबुह जो उथंदा मुंहुं पोइ धोईंदा मानी पहिरीं तयारु हूंदी इंसान कामिल बिन शयुनि सां थींदो आहे ताल्लुक़ मां अल्लाह ताल्लुक़ मां ख़ल्क़ अल्लाह सां ताल्लुक़ दुरुस्त हुजे मख़लूक़ सां ताल्लुक़ दुरुस्त हुजे अवां सां ताल्लुक़ अवां जा बच्चा वठी पढ़ाईसीं अवां खां पैसा वठी करे असां मदरसा हलायासीं अवां सां ताल्लुक़ थियो या न मख़लूक़ सां ताल्लुक़ राति जो अल्लाह जल्ल शान सां ताल्लुक़ जॾहिं तुंहिंजो ताल्लुक़ ख़ुदा सां दुरुस्त हूंदो मख़लूक़ सां दुरुस्त हूंदो त उन इंसान जी रूहानियत एॾी ताक़तवर हूंदी दुनिया जो मुक़ाबिलो नथी करे सघे इहो ई वजह अॼु हिन वक़्तु हिननि माण्हुनि खे इन्हनि मदरसनि जी ख़बर ई कोन्हे त हे मदरसा छा आहे हे मुईंदा हुआ पहिरें ज़माने में कमिश्नर ईंदो डिप्टी कमिश्नर ईंदो तालीम जो डायरेक्टर ईंदो साईं पोइ हे बच्चा तव्हां पढ़ाए पिया पोइ किथां खाईंदा पोइ हिनखे ग्रांट ॾियूं असीं पोइ पैसा ॾियूं तव्हांखे पोइ हिनखे हुनर सेखारियो किथां करे तूं चवंदो असांजा ख़ुदा इहे आहिनि रिज़्क़ पहुचाइण वारा इहे आहिनि इनके यह खबर कोनी वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा इनके यह खबर कोनी त असां जे हज़रत उस्ताद साहिब मौलाना नूर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमायो हो त जेको पाओ जेको भोको मंदिर में वेठो आहे गीता खणी उनखे पक्का मूंखे हिते रिज़्क़ मिलंदो छा तूं जंहिं वक़्तु क़ुर मजीद झोली में रखी मस्जिद जे अंदरि वेंदा आहिनि छा ख़ुदा तोखे रिज़्क़ कोन ॾींदो सभ खां पहिरियों तोखे ॾींदो इंशाअल्लाह हिनखे इहा ख़बर कोन्हे छो त हिननि जे त वसल नज़र असबाब ते आहे मुसब्बिबुल असबाब ते त आहे कोन त मुसब्बिबुल असबाब सां जो तालुक़ ई कोन्हे पोइ ग्रांट पोइ जॾहिं अफ़गानिस्तान जे अंदरि रूस दाख़िल थियो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जिहाद अफ़गानिस्तान जो ऐलान कयो ही उलमा ही तलबा किताबनि खे छॾाऊं मदरसनि खे छॾाऊं बंदूकूं राइफलूं खणी करे मैदान जे अंदरि आया 14 साल दुनिया जी सुपर कुवत सां लड़ंदे लड़ंदे रूस जा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया इहा त हिकिड़ी हक़ीक़त जेकॾहिं रूस जो टुकड़ा टुकड़ा इन्हनि उलमा न कया हुजनि त आउं तव्हां खां पुछां थो त दुनिया जो वाहिद सुपर पावर अमेरिका उन्हनि खे 18 सालनि जे अंदरि शिकस्त कंहिं ॾिनी अवां अंदाज़ो करियो दुनिया जूं 2 सुपर ताक़तूं हुयूं ॿिन्हिनि खे शिकस्त आई ॿिन्हिनि खे शिकस्त उलमा ॾाढी ऐं पटकनि वारनि हथ आई मञो था या न इहा तारीख़ हक़ीक़त आहे केरु इनकार नथो करे सघे अचे कंहिंखे एतिराज़ हुजे जवाब ॾियण लाइ तयारु आहियां मदार सिजार पोइ हिननि चयो हे किथां आया हे बुला कहिड़ा ख़तरनाक किथां आया पोइ पोयां पेर खयूं जी चोरी थींदी आहे पोइ पोयां पेर खंडाईंदे चोर उथिया किथां हिननि असांजा पोयां पेर खया त हे बुला आया किथां हिननि पेरा खणी करे असांखे शामली जे मैदान में ॾिठऊं असांखे बालाकोट जे मैदान में ॾिठऊं तॾहिं असांखे चयूं त हे दहशतगर्द जॾहिं असां बर्तानीअ सां वियो असांजी असलाफ तॾहिं असां खां अव्हांखे मुतनफ़िर करण लाइ अव्हांखे असां सां टोड़ण जे लाइ असांजे मथां छाप लॻाए वई त हे वहाबी आहिनि वहाबी छा खे चइबो आहे कि जेको ख़ुदा रसूल खे न मञे मुंहिंजो कोल्ही ऐं भील ख़ुदा रसूल खे मञे थो चऊं न मुंहिंजो पोइ हिनखे वहाबी चवंदा वाणियूं वहाबी आहे कोल्ही भील वहाबी आहे जेको आहे सो मेघवाड़ इहो वहाबी आहे रसूल खे इहे कोन था मञनि को चवनि खे वहाबी
छा हो 1921 जे अंदरि इहो वहाबियो ठपो असांजे अंग्रेज़नि हयो। इहो सियासी नारो माण्हुनि खे असां खां टोड़ण जे लाइ कामयाबु थिया या कोन थिया? वॾी तादाद असां खां टोड़े विया माण्हुनि खे या कोन टोड़े विया? ॿुधायो। इहे सियासी हथकंडा हूंदा आहिनि। जहिड़ी तरह हींअर असांखे चवणी दहशतगर्द, जहिड़ी तरह हींअर अव्हांजी अखियुनि जे अॻियां असां आहियूं, असां हींअर दहशतगर्द कोन आहियूं। अहिड़ी तरह हुननि जा ठहियल वहाबी बि असां कोन हुआसीं। असांजी कुवत खे टोड़ण जे लाइ हिननि इहे हरबा इस्तेमालु कया। दारुल जॾहिं मदारस पोइ हिन ॾिठो हे मदरसनि वारा। हाणे हिन वक़्तु पूरो आलम कुफर जेको आहे उनजो सभ खां पहिरियों जेको टारगेट आहे उहो मदारस अरबिया आहे। पाकिस्तान ग्रे लिस्ट मां कोन निकितो आहे, सम्झंदा हूंदा सभु। ग्रे लिस्ट मां कोन निकितो आहे, अञा 4 मुतालबा रहियल आहिनि। उन मां पहिरीं नंबर इहो आहे ख़त्म करे हुकूमत पंहिंजी तालीम में वठे। इन जे करे गवर्नमेंट पाकिस्तान तकड़ जे अंदरि चोरी क़ौमी असेंबली मां हिकिड़ो बिल पास करायो आहे त जेको आहे हे मस्जिदूं ऐं मदरसा गवर्नमेंट जंहिं घुरे उनखे पंहिंजी तहवील में वठी सघे थी। मस्जिद में मदरसो जेको आहे सो हुकूमत जी, मदरसो बि हुकूमत जो। जेकॾहिं ज़रूरत पई त ज़रूरत में मस्जिद ऐं मदरसे खे विकिणे सघे थी। इहो तव्हांजे पाकिस्तान जी असेंबली जे अंदरि हिन वक़्तु पास थियो आहे। अगरि सम्झ अंदरि हे मस्जिदूं मदरसा तव्हांजा कोन्हनि। असां तव्हांखे हर वक़्तु घोड़ा घोड़ा कंदा हुआसीं त आए मुस्लमानो हिन वॾेरनि जी जान छॾियो, उलमा जी सियासी कुवत बनायो ताकि तव्हांजे दीन जो तहफ़ुज़ थिए, तव्हांजे आका जी नामूस जी तहफ़ुज़ थिए, आका जी ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ थिए, इस्लामी दफ़ात जो तहफ़ुज़ थिए, मसाजिद और मदारस जो